मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। अस्सलामु अलैकुम। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जो पंहिंजो साहिब ख़ान सोच जो ज़रूर प्रोग्राम सां गॾु अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु जे प्रोग्राम जे पहिरें भाङे में अव्हां जी समाअतुनि लाइ डॉक्टर मोहम्मद इस्माइल कुंभर साहब जन जो कालम तरक़ीअ खां महरूम सिंध जी ॻोठाणी औरत जो इंतख़ाब कयो वियो आहे। ॿियो भाङो ॼाण जो आहे जंहिंमें असीं अॼु मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जन जो मुरतिब थियल किताब असांजी ॿोली असांजी तालीम मां मज़मून पेश करे रहिया आहियूं, जंहिंजो उनवान आहे सिंधी ॿोली अमट ॿोली, जंहिंजो लेखक आहे मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई साहब। टियों भाङो मुख़्तसिर कहाणीअ जो आहे, जंहिंमें अॼु असीं पेश कयूं था अबू इलिया जी मुख़्तसिर कहाणी बेवकूफ़। त प्रोग्राम जी शुरूआत कयूं था डॉक्टर मोहम्मद इस्माइल कुंभर साहब जन जे कालम तरक़ीअ खां महरूम सिंध जी ॻोठाणी औरत। डॉक्टर मोहम्मद इस्माइल कुंभर साहब जिन पंहिंजे कालम में लिखनि था त ज़रई समाज में ॻोठाणी सतह ते औरतुनि जो ज़रात ऐं ज़रई इनकलाब सां गॾु ज़रई समाजी ऐं मुआइशी तरक़ीअ में अहम किरदारु रहियो आहे। उन किरदार जी मञता लाइ गॾियल क़ौमुनि जे इदारे तरफ़ां दुनिया में हर साल 15 अक्टूबर खे ॿारड़ियुनि जी औरत जो आलमी ॾींहुं करे मल्हायो वञे थो। हूअं बि पाकिस्तान में मर्द ऐं औरत ॿिन्ही खे को बि हक़ीक़ी तहफ़ुज़ न आहे, पर औरतूं मर्दनि खां वधीक गैर महफ़ूज़ आहिनि। उन लाइ जो उन्हनि खे बुनियादी हक़नि खां परे रखियो वियो आहे, जेकी खेनि बराबरी तरफ़ वठी वेंदा। सिर्फ़ु सिंध ऐं पाकिस्तानी न, ॾखण एशिया जे सभिनी समाजनि में औरतुनि खे हिकु जहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे, जंहिंमें इक़्तिसादी अणबराबरी खां वठी जिन्सी घरू तशद्दुद शामिलु आहे। पाकिस्तान ख़ासि करे सिंध जी ॿारड़ियुनि में कमु कंदड़ औरतुनि जो किरदारु सिंध जे ज़रई समाज में ज़रई तरक़ीअ सां गॾोगॾु ज़रई उपत, ज़रई कमकार ऐं उन खां अलावा चौपायो माल खां वठी खाद खुराक वारनि वसीलनि में हमेशह मथां रहियो आहे। ज़रई समाज में मुआइशी, सक़ाफ़ती, समाजी ऐं सियासी सतह ते सिंध जी औरत पंहिंजो पाण खे मञरायो आहे।
पर तंहिं हूंदे बि सिंध जी औरत समाजी अणबराबरी, तालीम खां महरूमी, ज़मीनी हक़नि ऐं कर्ज़नि जी सहूलियत खां महरूमी, ज़राअत जे जदीद उसूलनि खां अणॼाणाई, ग़िज़ाई खोट जे शिकार हुजण सां गॾु मुआइशी पॉलिसियुनि ऐं सुधारनि वारनि अमलनि, क़ानूनी ऐं सियासी हक़नि खां अॼु बि महरूम आहे। गॾियल क़ौमुनि जे इदारे तरफ़ां सॼी दुनिया में हर साल ॿाहिराड़ियुनि जी औरतुनि खे मञता ॾियण लाइ औरतुनि जे हक़नि जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे ऐं हिन ॾींहं जी मुनासिबत सां दुनिया में इहो पैगाम ॾिनो वेंदो आहे त औरतुनि सां हर क़िस्म जी नाइंसाफ़ीअ ख़िलाफ़ु आवाज़ु उथारे औरतुनि जी हैसियत जो जाइज़ो वठणु, औरतुनि जे हक़नि खे महफ़ूज़ करणु ऐं औरत जी तरक़ीअ लाइ कोशिशूं वठण सां गॾोगॾु तालीम, रोज़गार ऐं औरतुनि खे मुल्की आइन मुताबिक़ उहे सहूलियतूं मुयसरु हुजणु घुरिजनि त जीअं हू मर्दनि सां गॾु समाजी, इक़्तिसादी ऐं सियासी तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾेई सघनि। सिंध जेका सूफ़ियुनि ओलियान जी धरती सॾिजे थी, उन में जेकॾहिं असां सिंध जी ॿाहिराड़ियुनि जी औरत जे हक़नि जो जाइज़ो वठंदासीं त उन जाइज़े मूजिबि सिंध में नियाणियुनि जी तालीम न हुअण बराबरि। सिंध में औरतुनि जे हक़नि लाइ क़ानून त पास कया वञनि था, पर उहे सही नमूने अमल में नथा आंदा वञनि ऐं उन नतीजे में सिंध जी ॿाहिराड़ियुनि में सिंध जी नियाणी तानिया ख़ासकली जे क़तल ऐं मीरपुर ख़ासि जे इस्पताल में दाख़िल बेवा नारीअ सां जिन्सी ॾाढाईअ जहिड़ा वाक़िया रुनमा थियनि था। ॻोठाणी औरत जो किरदारु ॻोठाणी मईशत सां गॾु ख़ुशहाली, ज़रई पैदावार, ग़िज़ा जे तहफ़ुज़, कुदरती वसीलनि जे इंतिज़ाम, माहौल ऐं आबहवा जे हवाले सां अहम रहियो आहे। अॼु बि दुनिया में 1 अरब माण्हू इंतिहाई गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन्हनि में वॾो तइदादु ॻोठाणियुनि औरतुनि ऐं नियाणियुनि जो आहे जेकी समाजी अणबराबरी सबबि उन गुरबत ऐं उन जे असरनि खे वधीक भोॻे रहियूं आहिनि। अहिड़े नमूने जॾहिं त आलमी सतह ते तरक़ी वारनि इंडिकेटरनि मूजिबि ॻोठाणियुनि औरतुनि जी ॿाहिराड़ी जे मर्द ऐं शहरी औरतुनि जे भेट में वधीक ख़राबु सूरत हाल आहे। उन सूरत हाल में गुरबत मौसमी तब्दीलियुनि जो वॾो किरदारु आहे। उहा पिणु हक़ीक़त आहे त ॿाहिराड़ियुनि में मौसमी तब्दीलियुनि जो असरु पैदावार ऐं कुदरती वसीलनि ताईं रसाई समेत मुख़्तलिफ़ हवालनि सां वधीक आहे, जॾहिं त मौसमी तब्दीलियुनि जो असरु माण्हुनि यानी औरतुनि ऐं मर्दनि ऐं उन्हनि जे वसीलनि ख़ासि करे ज़राअत जी पैदावार, खाद खुराक जे तहफ़ुज़, सिहत, पाणी, तवानाई ते वधीक थिए थो। लॾपलाण वधे थी। क़बाइली जहिड़ा बि ॿाहिराड़ियुनि जी औरतुनि जी ऐं ख़राबु हालतुनि जा ज़िम्मेवार आहिनि। उन्हनि सभिनी असरनि खे नज़र में रखंदे गॾियल क़ौमुनि जे इदारे तरफ़ां 2017 वारे साल लाइ सिन्फ़ी बराबरी ऐं ॻोठाणियुनि औरतुनि ऐं नियाणियुनि खे बाअख़्तियार बनाइण सां गॾु मौसमियाती असरनि खे मुंहुं ॾियण वारी ज़राअत ऐं उन जी चैलेंजनि ऐं मौक़नि वारनि मौज़ू खे शामिलु कयो वियो आहे। पाकिस्तान जे मुआशिरे में औरतुनि खे पंहिंजा बुनियादी हक़ हासिलु न थी सघिया आहिनि। समाज जी अॾावत में मर्द खां वधीक औरत जो किरदारु रहियो आहे, जॾहिं त पाकिस्तान में ज़राअत ऐं उन सां लाॻापियल कमनि कारियुनि में बि 70% औरतुनि जो हिसो आहे, जॾहिं त 30% मर्दनि जो किरदारु आहे। पर उन सॼे अमल में वधि खां वधि मसरूफ़ अमल रहंदे बि सिंध जी ॿाहिराड़ियुनि जी औरत समाजी, मुआइशी ऐं सियासी हक़नि खां महरूम रहंदी पई अचे। न सिर्फ़ु एतिरो, पर हिन मर्दाणे समाज में औरत खे तालीम खां पोइते रखणु, जिन्सी हरास, गैरत जे नाले में क़तल, नंढपणनि जी शादियुनि, सिहत जी अणपूरनि सहूलियतुनि सां गॾोगॾु केतिरा ई मसइला दरपेश आहिनि। छा थियणु घुरिजे? ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त अक़वाम मुतहिदा जी पधरनामनि जी रोशनीअ में जेकी औरतुनि जे हक़नि जा क़ानून ठाहिया विया आहिनि उन्हनि ते अमल दरामद करायो वञे। पाकिस्तान ख़ुसूसन सिंध सूबे मां पास थींदड़ क़ानून, जंहिंमें सिंध चाइल्ड मैरिज एक्ट 2014, प्रोटेक्शन अगेंस्ट हैरासमेंट एक्ट 2010 ऐं सूबाई हुकूमत तरफ़ां घरनि में कमु कंदड़ औरतुनि बाबति पॉलिसीअ खे सही नमूने अमल में आंदो वञे। हुकूमत खे घुरिजे त औरतुनि खे तालीम सां गॾोगॾु उन जे ज़मीनी हक़नि खे महफ़ूज़ बनाइण लाइ फ़ी औरत 15 एकड़ ज़रई ज़मीन ज़रई सुधारनि वारे अमल तहत ॾिनी वञे ऐं ज़रई पैदावार वधाइण लाइ नंढनि कारोबारनि खे हथी वठाई वञे। ॿाहिराड़ीअ में कमु कंदड़ औरतुनि ऐं उन जे ॿार जी सिहत जी बहितरी ऐं ग़िज़ाई सूरत हाल खे बहितरीअ लाइ खाद खुराक जे तहफ़ुज़ ताईं रसाई वारा प्रोग्राम शुरू कया वञनि।
सिंध जी औरतुनि जी तरक़ीअ वारे खाते खे घुरिजे त औरतुनि खे सघारो ऐं बाअख्तियार करण लाइ औरतुनि खे मालूमात जी रसाई वारनि हक़नि सां गॾु ज़राअत में कमु कंदड़ औरतुनि जी इंश्योरेंस ऐं उन्हनि जी रोज़ानी उजरत 200 खां वधाए 500 रुपया कई वञे ऐं मज़दूर औरत खे पोहरियत तस्लीम करे मर्दनि जे भेट में सही उजरत ॾिनी वञे। औरतुनि जी तरक़ी वारनि प्रोग्रामनि में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुआवज़े खे वधाए मुआवज़ो हासिलु कंदड़ औरतुनि खे तरबियत ॾियण सां गॾोगॾु उन्हनि खे मोहताजीअ खां बचाइण लाइ नंढनि नंढनि कारोबारनि खे बि हथी ॾियारी वञे। सिंध में तालीम जी शरह सां गॾोगॾु हुनरी तालीम खे हथी वठाए सिहत सकाफ़त ऐं कारोबारनि वारनि प्रोग्रामनि में सिंध जी औरत खे शामिलु कयो वञे। ॿाहिरिनि जी औरतुनि जो आलमी ॾींहुं द इंटरनेशनल डे ऑफ रूरल वूमन 1995 में बीजिंग जी औरतुनि ते गॾियल क़ौमुनि जी कॉन्फ्रेंस में शुरू थियो, जेको हर साल 15 अक्टूबर ते मल्हायो वेंदो आहे। उहा हक़ीक़त आहे त सॼी दुनिया में औरतुनि जी घणाई ज़राअत जो कमु करे थी। 15 अक्टूबर ते ॻोठाणी औरतुनि जो आलमी ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु ॿाहिरिनि जी औरतुनि खे तहफ़ुज़ ऐं खेनि बुनियादी हक़ ॾियणु आहे। गॾियल क़ौमुनि जे इदारे तरफ़ां कयल सर्वे रिपोर्ट मूजिबि तक़रीबन अफ्रीका में 80% ऐं एशिया में 60% ॿाहिरिनि जी औरतुनि जी ज़रई कमकारनि आलमी ग़िज़ाई पैदावार यानी ग्लोबल फूड प्रोडक्शन में वाधारो थिए थो। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त ज़रई सनत जी तरक़ीअ लाइ जेका तरक़ियाती मनसूबा ऐं हिकमत अमली जोड़ी वञे थी, उन में औरतुनि जे हक़नि खे शामिलु करण में नाकाम रहिया आहिनि। जेकॾहिं असां सिंध जी ज़राअत जो जाइज़ो वठंदासीं त पतो पवे थो त सिंध जे ॻोठनि में कमु कंदड़ औरतूं ज़रई कमकार खां सवाइ चौपायो माल सां गॾु ॿिया केतिरा ई ज़रई उपदा कम सरअंजाम ॾेई मुआइशी समाजी तरक़ी में ॿहा ॿेली आहिनि। पर सिंधनि जूं पंहिंजूं समाजी ऐं मुआइशी हालतूं उते जो उते बीठियूं आहिनि, जो बुनियादी ज़रूरतूं बि ॾुखियाइप सां पूरियूं पियूं थियनि। सिंध जी ॿाहिरिनि जी औरत अॼु बि तालीम सिहत समाजी कानूनी ऐं ॿियनि केतिरनि जाइ सकनि खां महरूम आहे। संदसि जी गुरबत में घटिताई त ठहियो, पर वेतर गुरबत में ॻोठाणे औरतुनि जो अंगु 100% वधियो आहे। सिंध जी ॿाहिरिनि जी औरत गुरबत सां गॾु ॿिया केतिरा ई अज़ाब भोॻे थी, जहिड़ो समाजी अणबराबरी, घरू तशदुद, बालकपणनि जी शादी, गुरबत जे नाले ते क़तल ऐं जिन्सी ॾाढाई वग़ैरह, जंहिंजो ताज़ो मिसाल तानिया ख़ासकेलीअ जो क़तल आहे, जंहिंजो तस्करो मोहम्मद इस्माइल कुंभर साहब जिन पंहिंजे कालम में बि कयो। हर साल जीअं अॼु बि रस्मी तौर ते समूरी दुनिया में रैलियूं निकिरंदियूं, सेमिनार्स कोठाया वेंदा ऐं ॿाहिरिनि जी औरतुनि जे हक़नि लाइ मकाला पढ़िया वेंदा, पर ॾींहं गुज़रण सां समूरियूं कारवायूं अख़बारुनि जी सुर्ख़ुनि जी ज़ीनत बणिजी वेंदियूं। पर ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त ॻोठाणनि औरतुनि जे कमज़ोर हालतुनि खे बहितर बनाइण लाइ हुकूमत खे अमली तौरु कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि त जीअं सिंध जी औरतुनि खे हक़ीक़ी तहफ़ुज़ मिले। अहिड़ी ख़तरनाक सूरत हाल खे नज़र में रखंदे ॿाहिरिनि जी औरत जे हालतुनि खे सुधारण लाइ मां कुझु तजवीज़ूं अव्हां जे आॾो पेश करियां थो। नंबर पहिरियों त सरकार खे घुरिजे त ज़राअत में कमु कंदड़ औरतुनि खे तालीम सां गॾु आलमी मयार मुताबिक़ ज़रई ॼाण पिणु फ़राहम करे। ॿियो, सिंध जे हर ॻोठ में हेल्थ रूरल डेवलपमेंट प्रोग्रामनि जो आगाज़ कयो वञे, जंहिंमें औरत खे बुनियादी सिहत ऐं ॿारनि जी बहितर ग़िज़ा लाइ आगाही ॾिनी वञे। टियों त ज़राअत में कमु कंदड़ औरतुनि खे कर्ज़ लाइ न रुॻो मर्दनि वांगुरु अलॻि उम्मीदवार तस्लीम कयो वञे, पर संदन ज़रई सीड़पकारीअ जी मुकमिल आज़ादी हुजणु घुरिजे। नंबर चोथों त ॿाहिरिनि जूं औरतूं जेकी ज़राअत जो कमु कनि थियूं, उन्हनि जे कम खे हिकु सरकारी पेशे तौरु तस्लीम कयो वञे त जीअं खेनि क़ानूनी हैसियत ऐं हक़ हासिलु थिए।
पंजों त सरकार खे घुरिजे त अक़वाम मुतहिदा जे पधरनामनि खे नज़र में रखंदे औरतुनि जे हक़नि जा जेके क़ानून जोड़िया विया आहिनि उन्हनि ते अमली तौरु अमल में आणिजे। अॼु जे प्रोग्राम जे ॿिए भाङे में मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जिन जो मुरतिब थियल किताब असांजी ॿोली असांजी तालीम मां असीं मज़मून पेश कयूं था सिंधी ॿोली अमट ॿोली, जंहिंजो लेखक आहे मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई साहब जिन हिन मज़मून में लिखनि था त सिंधी ॿोली पंहिंजी झूनाईअ ऐं आगाटे हुजण करे पंहिंजे मथे हिकु अमट ॿोली आहे जंहिंजे पासे में हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में का बि ॿोली नथी बीह सघे। अरबी मुस्लमाननि जे कहानि खां अॻु सिंधी ज़बान जो कहिड़ो रूप हो ऐं उहा कीअं ॻाल्हाई वेंदी हुई, उन जी खोज न करणु ऐं उपटार में वञणु कंहिं ॿिए सोबत ते उछलाए हिते ई ॾेखारिणो आहे त हाणोकी सिंधीअ जा ॻाल्हाई ॿोलाई वञे थी तंहिंजी ॼमार बि 1000 वरनि खां वधीक आहे। पोइ खणी उन में वक़्तनि ऐं हालतुनि जे एर फेर करे कुझु फेरो घेरो आयो बि हुजे। अरबनि जे कहानी उन खां पोइ गज़नवी ऐं मुग़लनि जे राजनि में सिंधी खे अरबी ऐं फ़ारसी लफ़्ज़ में झटे वरिता, मगर उन हूंदे बि सिंधीअ जो ख़ज़ानो पंहिंजी झूनाई ऐं क़दामत जे करे को अहिड़ो खुटल कोन हो जहिड़ो हाणे असांजे ख़ैर ख़्वाह सम्झी वेठा आहिनि। तुर्कीअ 1918 में इनकलाब खां पोइ तुर्की ॿोलीअ जी सुधार लाइ जेको कमु हथ में खयो तंहिंमें सभ खां पहिरियां ई हुननि तुर्की ॿोलीअ जी लुगत जोड़ाई। उन खां पोइ ॾिठऊं त पंहिंजी ॿोलीअ में धारियुनि ज़बाननि जा केतिरा लफ़्ज़ आहिनि ऐं उन्हनि जी माना वारा लफ़्ज़ असांजी लुगत में लभनि था या न। तुर्कीअ में साॻिया हम माना लफ़्ज़ खेनि मिलंदा रहिया, उहे क़ाइमु रखंदे बाक़ी धारियुनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ कढंदा हुआ, पर जॾहिं खेनि अहिड़ा लफ़्ज़ न मिली सघिया तॾहिं साॻिया अरबी ऐं फ़ारसी लफ़्ज़ ईअं जो ईअं क़ाइमु रखियऊं। इन रीति तुर्की ॿोलीअ खे सूधे ऐं सफ़ा करे हिकु इल्मी ज़बान बणाए वरितऊं। रज़ा शाह पहलवीअ जे राज में फ़ारसीअ खे सुधण जी मुहिम शुरू कई वई त अरबी या तुर्की लफ़्ज़नि खे सुधण ते मजबूर कयो वियो। हिन वक़्तु हिंदीअ जी सूध में साॻीअ सूरत में हिंदुस्तान वारा कमु करे रहिया आहिनि। सिंधी ॿोलीअ जे सुधण लाइ बि साॻी सुधरियल क़ौमनि वारी वाट वरिती वेंदी। उन रीति न त फ़क़ति ॿोलीअ में सुधार थींदो पर एॾो वॾो वाधारो बि थींदो जहिड़ो ॿियनि जानदार क़ौमुनि जो ज़िंदा ज़बानूं करे रहियूं आहिनि। अॼु जे प्रोग्राम जे टे ऐं आख़िरी भाङे में अमां चारियो पेश कयूं था अबू इलिया जी मुख़्तसिर कहाणी बेवकूफ़। आउं तोखे केॾो न बेवकूफ़ सम्झंदो हुउसि ऐं कीअं न तोखे हर वक़्तु सम्झाइण जी कोशिशि कंदो हुउसि, पर तूं हुएं जो पंहिंजी अजीब हरकतुनि खे सही साबित करण जी कोशिशि कंदो हुएं। तूं मुंहिंजो घाटो दोस्त हुएं ऐं मुंहिंजी उहा ख़्वाहिश हूंदी हुई त तूं बि मूं वांगुरु हिकु कामयाबु ज़िंदगी गुज़ारी, पर तूं हमेशह पंहिंजी बेजा ज़िद ऐं अना जे करे ज़िंदगी जे हर वहिंवार में पोइते रहिजी वएं। तूं बि अजीब तबियत हुई। जंहिं कतार में माण्हू ॿियनि खे धिका ॾेई अॻियां बीहण जी कोशिशि कंदा हुआ, उते तूं ॿियनि खे अॻिते करे पाण पोयां बीह रहंदे हुएं। जंहिं इदारनि में घोसड़ू शागिर्द उस्तादनि जी चापलूसी ऐं कापी करे वॾियुनि मार्कुनि सां पास थींदा हुआ, उते तूं पंहिंजी क़ाबिलियत ते भाड़ींदो हुएं ऐं ॾींहुं राति हिकु करे छॾींदो हुएं।
पाण त पढ़ंदे हुए पर ॿियनि खे बि पढ़ाईंदो वतंदो हुए। पर जॾहिं रिज़ल्ट ईंदी हुई त अक्सर सिफ़ारिश ऐं कापी कंदड़ शागिर्दनि जूं मार्कूं तोखां वधीक ईंदियूं हुयूं। वरी जे आउं तोखे सम्झाइण जी कोशिशि कंदो हुउसि त तुंहिंजी ॾींहं राति जी पढ़ाई बावजूद बि जेकॾहिं हिकु कापी कंदड़ ऐं सिफ़ारिशी तोखां वधीक मार्कूं खणी पास थो थिए त तुंहिंजी हेॾी पढ़ाईअ जो छा फ़ाइदो। त मोट में चवंदो हुए, आउं हिते सिर्फ़ु डिग्री वठणु कोन आयो आहियां, आउं त इल्मु पढ़णु आयो आहियां। इल्मु पढ़णु बग़ैर वॾनि मार्कुनि सां डिग्री वठी दोखो पाण सां कयां ऐं बेवकूफ़ ॿियनि खे सम्झां, उहो मुंहिंजे सम्झ खां चढ़ियलु आहे। अड़े बेवकूफ़, हिते नौकिरीअ लाइ इल्मु किथे ॾिठो वेंदो आहे? हिते त सिफ़ारिश ऐं डिग्री ॾिठी वेंदी आहे। उहा इल्मी क़ाबिलियत कहिड़े कम जी जो न त कंहिं सुठे इदारे में दाख़िला वठी सघिजे, न वरी का सुठी पोस्ट। आउं तोखे सम्झाइण जी कोशिशि कंदो हुउसि। हींअर मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इल्मु हासिलु करणु आहे। उन मक़सद ते पहुचणु मूं लाइ तमामु ज़रूरी आहे ऐं मक़सद खां हटाईंदड़ हर शइ मूं लाइ फुज़ूल आहे, भली खणी उहा कंहिं पोस्ट जी लालच हुजे या वरी कंहिं सुठे इदारे में दाख़िला छो न हुजे। तुंहिंजनि अहिड़नि बेवकूफ़ाना फ़लसफ़नि ते मूंखे खिल बि ईंदी हुई त वरी चिड़ बि ईंदी हुई। तूं पाण ॾिसंदे हुए त तुंहिंजे अॻियां कहिड़ा कहिड़ा नाअहल माण्हू सुठियूं मार्कूं खणी पास थींदा वेंदा हुआ ऐं रिश्वतूं ॾेई वॾियुनि वॾियुनि पोस्टुनि ते बि पहुची वेंदा हुआ, पर उन्हनि ॻाल्हियुनि जे तो ते असरु न थींदो हो। जिते माण्हू चालाकीअ ऐं होशियारीअ जी तेज़ रफ़्तार लिफ्ट ते चढ़ी कामयाबीअ जी मंज़िल ताईं झटि वञी पहुचंदा हुआ, उते तूं पंहिंजे फुज़ूल उसलनि जे भॻल टुटल ॾाकण ताईं मथे चढ़ण जी कोशिशि कंदो हुए, जेका हर दफ़े फेराए तोखे पट ते किराईंदी हुई। वरी अजीब ॻाल्हि उहा हुई त हर दफ़े धक खाइण खां पोइ बि तूं ॾाकण ॾांहुं ई वधंदो हुए, लिफ्ट इस्तेमालु न कंदो हुए। आउं तुंहिंजे साम्हूं हुयुसि, मूं हर उहा लिफ्ट इस्तेमालु कई ऐं उन घस ते हलियुसि, हर उहो तरीक़ो अख़्तियारु कयो जेको मूंखे कामयाबीअ तरफ़ वठी वियो। आउं मञा थो त भली खणी तोखां क़ाबिलियत में घटि हुउसि, पर तोखां सुठियूं मार्कूं खणंदो रहियुसि ऐं पोस्ट में बि मथे रहियुसि। हा, उहा ॿी ॻाल्हि आहे त जे ऑफिशियल ड्राफ्टिंग जी ज़रूरत पवंदी हुई या वरी कंहिं मीटिंग जी तयारी करणी हूंदी हुई त तुंहिंजी मदद वठंदो हुउसि, पर अफ़सोस उहो थींदो हुउमि त तूं पंहिंजी क़ाबिलियत सां न पाण खे न वरी पंहिंजी औलाद खे को फ़ाइदो ॾेई सघियो हुए। साॻे ई इदारे में जिते ॿिया ऑफिसर रिश्वत जे माल जूं टोकरियूं भरे पंहिंजे वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि में रोज़ानो घर वेंदा हुआ, उते तूं ख़ाली हथे कपिड़ा छंडे पंहिंजी पुराणी मोटर साइकिल ते घर वेंदो हुए। आउं तोखां सीनियर हूंदे तोखे सम्झाइण जी कोशिशि कंदो हुउसि त तूं बि कुझु पंहिंजे बचण लाइ सोच, त उन ते फ़ख़ुर सां चवंदो हुए, अलाह जो शुक्र आहे, जेतिरी असांजे पेट जी गुंजाइश आहे उन खां वधीक अलाह साईं रिज़्क़ ॾिनो आहे। कॾहिं बुखिया न सुम्हिया आहियूं, पर जे बुखियो सुम्हणो बि पियो त बुख ते सुकून जी निंड सुम्ही पवंदासीं, पर हराम जो गिरह पेट में विझी पंहिंजे सुकून खे तबाह न कंदासीं। तुंहिंजो मंतक़ बि तो वांगुरु अजीब हो। हिते माण्हू रुॻो पंहिंजे पेट भरे मूं वांगुरु थुल्हा मतारा न थिया हुआ, पर उन्हनि पंहिंजा घर पंहिंजूं माड़ियूं बि भरे छॾियूं हुयूं, पंहिंजा धंधा पंहिंजूं ज़मीनूं ऐं मिल्कियतूं एतिरियूं त वधाए विया हुआ जो हिननि जो 7 पीढ़ियूं बि सुकून सां वेही खाई सघनि पियूं। ऐं वरी ॿिए पासे तूं हुए जो तुंहिंजो पेट, खुराक ऐं ज़हन अक़ल जहिड़े नेमतुनि खां ॼण त परे भॻल हुआ। भली तूं खणी मुंहिंजे लाइ न सोचे हां या पंहिंजे लाइ न सोचे हां, पर पंहिंजी औलाद लाइ त सोची हां, उन्हनि जे मुस्तक़बिल लाइ त कुझु ठाहे वठी हां। आउं तोखे केॾो सम्झाईंदो हुउसि त किथे तुंहिंजी औलाद अहसास कमतरीअ जो शिकार न थी वञे। हू पंहिंजे चौधारी सभु कुझु ॾिसनि वाइसनि पिया, मतां किथे हिननि जी अॼु जी महिरूमी सुभाणे तुंहिंजा पछताए जो कारण बणिजी वञे। छा मूं पंहिंजी औलाद खे सुठी तालीम तरबियत न ॾिनी आहे? मूं हिननि खे सुठी तालीम सां गॾु अहिड़ी तरबियत ॾिनी आहे जो हू पंहिंजी ख़्वाहिश, ताक़त ऐं गज़ब जे हथियार खे पंहिंजे क़ाबू में रखण जी महारत रखनि था, छाकाणि त बग़ैर कंहिं तरबियत जे मिलियल हथियार ॿियनि खे त नुक़सानु पहुचाईंदो, पर पंहिंजी तबाही जो कारण बि थी सघे थो। बाक़ी जेसि ताईं महिरूमी जी ॻाल्हि आहे त कंहिं शइ खे हासिलु करणु हुननि लाइ मुश्किल न आहे। हू जेका बि शइ पंहिंजे लाइ बहितर सम्झंदा, उहा आउं मञा थो त उहे ज़रूरु हासिलु करे वठंदा। तूं बेवकूफ़नि जी जन्नत मां हिकु गुल पटे मुंहिंजे अॻियां रखण जी कोशिशि कंदो हुए। आउं मञा थो त मुंहिंजा ॿार तुंहिंजे ॿारनि वांगुरु 5 वक़्त निमाज़ न पढ़ंदा आहिनि। मुंहिंजी धीअ तुंहिंजी धीअ वांगुरु पर्दे जो ख़्यालु न रखंदी हुई।
पर उनजो उहो मतिलबु न हुयो त हूअ का शुरूआग ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। बसि जेको कॉलेज यूनिवर्सिटी जो माहौल हो, असांजो समाजी कल्चर हो, उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। आउं त तो वांगुरु बेवकूफ़ न हुउसि। मूं हुननि खे सुठियूं डिग्रियूं, सुठियूं नौकरियूं वठण जे फ़िक्र खां आज़ादु करे छॾियो हो ऐं हुननि खे वॾियुनि पोस्टुनि ताईं पहुचाइण जी का कसर न छॾी हुई। अलाह जो शुक्र आहे, थोरे अरसे में घणो कुझु ठाहे वरितो हुयमि। हिकु कोठी ॻोठ में, हिकु बंगलो कराचीअ में, 3-4 फ्लैट, हिकु फार्म हाउस, बाक़ी ॿिन्हिनि जो को हिसाब ई न आहे। उन ते वरी तुंहिंजी बेवकूफ़ीअ जी इंतिहा उहा ॾिसंदो हुउसि त उहो सभु कुझु ॾिसंदे बि तोखे रीस न ईंदी हुई, पर भीतर चवंदो हुएं हीउ सभु कुझु तूं केॾांहुं खणी वेंदे। उहे सभु अलाह साईं जूं नेमतूं आहिनि जेकी हिन मूंखे महिनत जे नतीजे में था कयूं आहिनि। उन्हनि खां लुत्फ़ अंदोज़ न थियां, अलाह जी नेमतुनि खे पुठी ॾियां। कहिड़ी महिनत जे नतीजे में तोखे हेॾियूं सारियूं नेमतूं मिलियूं आहिनि, उहो बि त ॿुधाए न। छो जेका महिनत हर को करे थो, मूं को कंहिंजो हक़ गज़ब न आहे कयो, बसि थोरी घणी रिश्वत जे वरिती आहे त उन में छा थियो। पर मूं बाक़ाइदे सां सदका ऐं ज़कात कढी आहे जेका तुंहिंजे मुलनि ॿुधाई आहे। मूं तुंहिंजे अॻियां पंहिंजी महिनत जी तशरीह पेश कई हुई। मूंखे उहो त ॿुधाए, हिकु मण खीर में जे हिकु टेपो ज़हर जो पइजी वञे त उनखे पीअण लाइक़ु करण लाइ उन में केतिरो खीर कढणो पवंदो। तुंहिंजो सुवाल निड़ीअ में हॾीअ वांगुरु अटकी पवंदो हो, जंहिंखे ॻिहण बि मुश्किल हो त ओकारण बि मुश्किल। पोइ पाण खे उहो चए मुतमिन कंदो हुउसि त चरियनि जे हर सुवाल जो जवाबु न ॾिबो आहे। पर हाणे तुंहिंजो कयल हर सुवाल, तुंहिंजे अकुल जो सबूत ऐं पंहिंजो ॾिनल हर जवाबु मुंहिंजी बेवकूफ़ीअ जो ओञाण पियो लॻे। उहो महसूसु पियो थिए त हिकु पुल में हीउ सभु कुझु, यानी हिकु पल में हीउ सभु कुझु गुज़री वियो। 60 सालनि जी उमिरि में 2 दफ़ा दिलि जो दौरो पइजी चुको आहे ऐं बाईपास करण लाइ, ऐं उनखां पोइ बि तबियत में मज़ो न आहे। मज़े जी ॻाल्हि उहा त डॉक्टर हर मज़ेदार शइ खाइण खां झले छॾियो आहे। हिन जूं झलियल ज़ाइकेदार शयूं बि खाइण लाइ मुड़ी वियो आहियां। पर को वक़्तु हो जो अलाह जो झलियल बेज़ाइका ऐं सिहत लाइ हानिकारु शयूं खाइण खां बि न मुड़ंदो हुउसि। पंहिंजनि बंगलनि हूंदे बि घणे क़दुरु वक़्तु इस्पतालनि में पियो गुज़रे। तूं हिन वक़्तु बि मूंखे ज़हनी ऐं जिस्मानी तौर ते मज़बूत ऐं सिहतमंद पियो लॻी। उहा ॿी ॻाल्हि आहे त फना सभिनी लाइ आहे। सभु पंहिंजी पुॼाणीअ ॾांहुं पिया वधूं, पर ज़िंदगीअ जे हिन मोड़ ते पाण खे हारायल महसूलु कयां पियो। सॼी उमिरि तोखे बेवकूफ़ चवंदो आयुसि, पर हाणे पाण खे महा बेवकूफ़ पियो सम्झां। ऐं पाण खे मैराथन रेस में डोड़ींदड़ उन शख़्स वांगुरु पियो सम्झां जेको फिनिश लाइन ताईं सिर्फ़ु उन करे न पहुची सघियो जो हिन खे रस्तनि जूं रंगीनियूं पाण में ईअं गुम करे वियूं जो हिन खां फिनिश लाइन ॾांहुं वधण ई विसरी वियो। ऐं उहो काथो नथो करे सघां त मूं छा विञायो ऐं तो छा कमायो। पर उहो ज़रूरु चवंदुसि त तूं पंहिंजे मक़सद जे चिटे हुजण ऐं इरादे जी मज़बूतीअ करे दुनिया जी हर ख़ूबसूरत धोखे खां बची निकिरी आहीं। पर आउं हर मोड़ ते हवस ऐं ख़्वाहिश जी ख़ूबसूरत धोखनि तां बेवकूफ़ थींदो आयुसि। ऐं सभु उन करे न पियो चवां जो हाणे उमिरि जे हिन हिसे में कुझु करण जी सघ नाहे रही, या वरी दोज़ख जो डपु ऐं जन्नत जो शौक़ु पैदा थियो अथमि। पर उहो सभु न करे पियो चवां जो मूंखे पंहिंजी बेवकूफ़ी हाणे आश्कार थी आहे। ऐं जेकॾहिं माज़ीअ में पियो वञां त मूंखे हिकु आज़ादु इंसानु थो नज़र अचीं। तूं फितरत खां आज़ादु, ख़्वाहिश खां आज़ादु, समाज खां आज़ादु ऐं वॾी ॻाल्हि त पंहिंजी ज़ात खां आज़ादु। पर ॿिए पासे पाण खे उन्हनि सभिनी ज़ंदाननि जो क़ैदी थो भायां, छाकाणि त आउं पाण बेवकूफ़ बणिजंदो रहियुसि। कॾहिं फितरत जे हथां त कॾहिं ख़्वाहिश जे हथां, कॾहिं समाज जे रंगीन हथां त कॾहिं पंहिंजी ज़ात जी मस्तीअ हथां। ऐं पंहिंजी बेवकूफ़ीअ खे अकुलमंदी सम्झंदे वजूद जी हक़ीक़तुनि खे विञाए वेठुसि। उहो बि विसारे वेठुसि त आउं हिकु इंसानु आहियां ऐं इंसानु आख़िर आहे छा। पंहिंजी ज़ात जे खुलियल मैदान में ख़्वाहिशनि जा मस्तु घोड़ा भॼाइण में ईअं मशगूल रहियुसि जो इरादनि जे टुटण ऐं मक़सद तां हटण जी कल्ह ई कान पई। ऐं जॾहिं कल्ह पई अथमि त हाणे घणी देरि थी चुकी आहे।
ऐं हाणे पंहिंजी ज़िंदगी जे किताब मां के चङा मज़मून चूंडण जी कोशिशि पियो कयां, पर किताब में लिखियलु हर मज़मून बेअसर ऐं बेमक़सद पियो नज़र अचे। ऐं मादी जे वर्कनि ते लिखियलु पंहिंजे अखर खे हाल जे ख़ाली वर्कनि तां रहाइण जी कोशिशि पियो कयां। ऐं हाणे न रुॻो पंहिंजी ज़िंदगी जे किताब में लिखियलु बाब ठाहिण जी सघ विञाए वेठो आहियां, पर को नओं बाब तख़लीक़ करण जहिड़ो बि न रहियो आहियां। पर वरी ॿिए तरफ़ तुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजे अॻियां के अहिड़े किताब वांगुरु खुली पई आहे जंहिंजे हर बाब में तुंहिंजी कामयाबी जा तस्करा आहिनि, जंहिंजे अखर गवाही थो ॾिए त तूं हिकु कामयाबु शख़्स आहीं। तुंहिंजी इल्मी सलाहियत ऐं अणथक महिनत हमेशह तोखे ॿियनि खां मुमताज़ रखियो। तूं उन्हनि माण्हुनि मां न हुए जिन खे इदारा हलाईंदा आहिनि, पर तूं उन्हनि माण्हुनि मां हुए जिन जे करे इदारा हलंदा आहिनि। तो जे ॿियनि वांगुरु रिश्वत न वरिती हुई त उन्हनि वांगुरु पंहिंजा बेजा अख़राजात बि न वधाया हुया। तूं हमेशह पंहिंजे वसाइल मुताबिक़ हिकु ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारी, पंहिंजी औलाद जी उहा तरबियत कई जो हुननि इल्मु ऐं सलाहियत जी बुनियाद ते हर शुबे में पाण खे मञायो। अॼु तूं पंहिंजे बा अख़लाक बा किरदार पुटनि सां गॾु हिकु शफ़ीक़ ऐं महिरबान दोस्त जीअं मुंहिंजी तबियत पुछणु आयो आहीं। ऐं आउं पंहिंजे पकदार ऐं वफ़ादार नौकरनि सां गॾु तुंहिंजे साम्हूं बेवस ऐं लाचार हिन व्हील चेयर ते वेठो आहियां। मुंहिंजी बेवकूफ़ीअ जो कारण बणी ऐं वरी वॾो अफ़सोस उहो अथमि त रुॻो पाण बेवकूफ़ न बणियो, पर हिकु बेवकूफ़ नसल, क़ौम ऐं समाज जो बुनियाद बि रखी छॾियो अथमि, जंहिंजो हर फ़र्द तो जहिड़े इंसान शुनास खे बेवकूफ़ सम्झंदो रहंदो। अॼु मां मञा थो, हा मां अॼु मञा थो त बेवकूफ़ तूं न पर मां आहियां। हा बेवकूफ़ मां आहियां। सोचिजो ज़रूरु प्रोग्राम जी अॼु जी क़िस्त पंहिंजी पुॼाणीअ ते पहुती। अव्हां पंहिंजी क़ीमती राय वॉइस ऑफ सिंध लंडन जी ईमेल info@radiovoiceofsindh.com ते माणे सघो था। असां सभिनी खे अव्हां जे पैगामनि ऐं सजेशन जो हौसलो रहंदो। ईंदड़ हफ़्ते ताईं पंहिंजे मेज़बान साहिब ख़ान खे ॾींदा इजाज़त। मोकिलाणी नाहे सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन